रुखसार यही तो बोले को मजेदार जोक आहे छा? जोक आहे त कोन बेबी, पर सीरियस वॉइस नोट। पर इन्हे जी बुनियाद ते मूंखे गेम खेॾण में वॾो मज़ो आहे। कंहिंजो वॉइस नोट आहे को यार गद्दार जे मूंखे ज़रली खे मारण जो टास्क ॾिनो आहे। अहमक माण्हू मूंखे धोखो ॾियण खां पोइ बि मूं मां वफ़ा जी उम्मीद रखे वेठो आहे। तू जेतिरा ॾींहं हिते आई घटि में घटि तूं ॿारनि खफ़नि खे त छॾ, तू मुकमल मुंहिंजो थी रहो। ओहो बेबी, मुंहिंजी प्यारी, मुंहिंजी गुॾी, जेके मूं एतिरा खफ़ा कया इन करे त पाण गॾु आहियूं। मां इन जे खिलाफ़ आहियां। असां तू खान बहादुर जी ग़लती जे करे गॾु आहियूं। एनीवे फ़िलहाल मां किडाम कोन वञा, मां तोसां गॾु थो वियां ऐं हिते ई पंहिंजो ऑनलाइन पोरियो जारी रखंदुसि। छा तू इन शैतानगिरीअ खे तू पंहिंजो पोरियो थो चई? शाबस ते शमशू, शाबस ते। शैतान जे पॉइंट ऑफ व्यू सां इहो कमु हिकु तरह सां पोरियो हूंदो आहे। ऐं बेबी तव्हां जहिड़ा माण्हू इन ई पोरे खे शैतानी जो नालो ॾींदा आहिनि। छा तू इन वॉइस के एसपीडी मोकिलण वारो आहीं? रुखसार बेबी जानू, मुंहिंजी जान, मां रंग जो पतो हमेशा वक़्त ते कढंदो आहियां। फ़िलहाल सरदार बिजार ख़ान जी दिलि ख़ुशि करण जो बंदोबस्तु करे थो वठां। सरदार बिजार ख़ान जी दिलि तॾहिं ख़ुशि थींदी जॾहिं एसपी हिकु पासे थींदो। I like it. Love you baby. Love you. मासा त बानो जी दिल में मोहब्बत जे हवाले सां एॾियूं बदगुमानी छो आहे? लॻे थो तो हुन किथां दिल जी चोट ज़रूर खाधी आहे। कहिड़नि सोचनि में मां साथ कहिड़ो खंडर जहाज़ ॿुॾी वियो अथई? खंडर जो जहाज़ छा इंसान जी ज़िंदगी खां क़ीमती हूंदो आहे छा मासात? मासात ख़ैर त आहे, इहा ॻाल्हि तूं कहिड़े हवाले सां कई? मासात मूं त सिर्फ़ हवाई ॻाल्हि पे कई, तव्हां त सीरियस सम्झी आओ। मासात सच पुछी न त साले सच ऐं कूड़ जी परख अॻिले माण्हुनि जे अखियुनि खे ॾिसंदे ई पढ़ी वठंदो आहे। मासात इहो त सही आहे, पर मां हिन टाइम कहिड़ो कूड़ ॻाल्हायो आहे तव्हां सां? मासात हींअर त कूड़ ॻाल्हायो त कोन्हे, पर सच लिकायो ज़रूरु अथई। मासात तव्हांजे ख़्याल में मूं कहिड़ी ॻाल्हि तव्हांखे लिकाई आहे? चऊं इहो त ॿुधाए भला, त घर में बाबा बानू समेत केर बि कोन्हे, विया काॾे आहिनि? गूंगो क्रिकेट खेॾण वियो आहे। चाचा ऐं मासात कंहिंजी तबियत पुछा करण विया आहिनि मुमल नाले सां। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।